जावेद भट्टी जो है शहीद थियो। असीं हिन क़त्ल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं असीं ही सम्झूं था त सिंधियुनि खे कराचीअ मां बेदख़ल करण जी हीअ गहरी साज़िश कई पई वञे ऐं सिंधी माण्हुनि खे हितां लॾाइण जी जेको आहे त धमकियूं ऐं उन्हनि खे ब्लैकमेल ऐं उन्हनि जो जेको आहे त तशद्दुद ऐं उन्हनि जा लाश ॾिना पिया वञनि। असां आला इदारनि ख़ासि तौर ते जेको आहे त माना सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, सुप्रीम कोर्ट ऑफ सिंध, वज़ीर आला सिंध ऐं प्राइम मिनिस्टर इमरान खान समेत उन सभिनी जेको आहे त इंसाफ़ ॾींदड़ इदारनि खां हीअ घुर था कयूं त हिन जो शहीद जावेद भट्टी जो जेको आहे त क़ातिल गिरफ़्तार कया वञनि, उन्हनि खे कैफ़रे किरदार ताईं पहुचायो वञे। जेकॾहिं ईअं न थियो त यकीनन हिन ख़ानदान सां हिन जेको आहे त माना जावेद भट्टी जे क़ातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ सिंध सॼी सरापा एहतजाज हूंदी। असीं जेको आहे सिंध यूनाइटेड पार्टी जे प्लेटफॉर्म तां सुभाणे न परीं अरबा वारे ॾींहं ते ओलह प्रेस क्लब जे आॾो असीं पुरअमन एहतजाज कंदासीं, जंहिंमां हीअ असीं सिधो मौक़िफ़ ऐं सिधी घुर था कयूं त मालिकनि जी मर्ज़ीअ मुताबिक़ FIR कटी वञे ऐं जेको हुन में दहशतगर्दी जा एक्ट नाहिनि विधा विया FIR जे अंदरि, उहे एक्ट लॻाया वञनि।